बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 10 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे हमदर्दी। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ खे पढ़ण जे तरफ़। सबक़ 10 हमदर्दी। अकबर एक निहायती ग़रीब पर मेहनती छोकर हो। हुन खे नंढे हूंदे खां ई पढ़ण जो ॾाढो शौक़ु हो। ही अञा नंढो ई हो त संदसि पीउ गुज़ारे वियो। अकबर जे कुल्हनि ते संदसि अमड़ ऐं 6 नंढनि भाइरनि ऐं भेनरुनि जी ज़िमेवारी पिणु हुई। मथां घर जी मसवाड़ ऐं रोज़ानू 3 वक़्तनि जी मानीअ खे पूरो करणु हुन लाइ हिकु ॾुखियो मरहलो हो। हू घर जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ बाज़ार मां नंढियूं नंढियूं शयूं ख़रीद करे पाड़े में विकिणंदो हो ऐं उन सां गॾु पढ़ी बि रहियो हो। सॼो ॾींहुं महिनत मज़ूरी करण खां पोइ हू राति जो पंहिंजे पाड़े में थंभ ते लॻल बल्ब जी रोशनीअ में पढ़ंदो बि हो। उन जी ख़्याल में तइलीम खां सवाइ को बि इंसान तरक़ी नथो करे सघे, न ई कामयाबीअ जी कुंजी हथ करे रोशन मुस्तक़बिल जो दर खोले सघे थो। हिकिड़े ॾींहुं हू विकिरे लाइ सामान खणी दर दर ते वियो, पर उन ॾींहुं अकबर खां कंहिं 1 रुपए जो बि सामान ख़रीद न कयो। शाम थी वई। अकबर बुखियो ऐं उञो मोटियो। सोचियाईं त अॼु घर छा खणी वेंदुसि। नंढनि भाइरनि ऐं भेनरुनि खे खाइण लाइ मानी किथां वठी ॾींदसि। हुन परेशान थी आसमान ॾांहुं अखियूं खणी ॾिठो त अखियुनि में पाणी भरिजी आयसि ऐं उन्हीअ महिल हुन ते कुदरत खे रहम आयो ऐं दिलि में ख़्यालु आयसि त चङो भला आख़िरी भेरो भर वारे घर जे दर खे खड़काए थो ॾिसां। उहो सोची दर खे खड़कायाईं त अंदरां हिकु औरत निकिती। अकबर हुन औरत खे सामान ॾेखारणु लॻो। हुन औरत खे सामान जी ज़रूरत त कान हुई, पर अकबर जी ज़ाहिरी लिबास ऐं ॻाल्हाइण जे तरीक़े मां अंदाज़ो लॻाए वरिताईं त ही छोकर न सिर्फ़ु ज़रूरतमंद आहे पर उञियो ऐं बुखियो बि आहे। हुन अकबर सां मदद करण जे ख़्याल खां सामान वठण जी हा कई। अकबर हुन रहमदिल औरत खे चयो त मूंखे मानी खां वधीक ज़रूरत हिन सामान खे विकिणण जी आहे। नेक औरत जी दिलि में हुन ख़ुददार, बाहिम्मत ऐं मेहनती छोकर लाइ हमदर्दी जाॻी। हुन अकबर खे प्यार सां चयो त तूं मुंहिंजे पुट वांगुरु आहीं। हाणे आऊं सामान वठां थी ऐं तूं हीअ मानी खाओ। अकबर महसूस कयो त नेक औरत जी दिलि में अल्लाह पाक हुन लाइ हमदर्दीअ जो अहसास पैदा कयो आहे। अकबर जे ज़हन में हुन नेक दिल औरत जो चहिरो हमेशा लाइ महफ़ूज़ थी वियो। अहिड़ीअ रीति वक़्त जो फीथो तेज़ीअ सां फिरंदो रहियो ऐं अकबर पंहिंजे शौक़ ऐं सख़्त महिनत सां पढ़ी हिकु कामयाब डॉक्टर बणिजी वियो। ग़रीबी खां मच्छी मानीअ ताईं पहुचण जो सफ़र मुश्किल ज़रूरु हो,
पर हू कामयाब थियो। खेसि ग़ुर्बत वारा ॾींहं यादि हुआ, उन करे हू पंहिंजी इस्पताल में ग़रीबनि मिसकीननि जो मुफ़्त इलाज कंदो हो। हिकिड़े ॾींहुं हू इस्पताल में मौजूदु हो त एमरजेंसी वार्ड में हिकु एक्सीडेंट जो केस आयो। हिकु औरत जेका रस्तो पार करे रही हुई, तंहिंखे कंहिं कार वारे टकर हणी ज़ख़्मी करे विधो ऐं हूअ बेहोश थी वई। वाटुड़नि हमदर्दी करे हुन खे भर वारीअ इस्पताल में पहुचायो। अकबर, जेको हाणे शहर जो नाले वारो डॉक्टर हो, हुन औरत जो ऑपरेशन कयो। ऑपरेशन कंदे हुन औरत जो मुंहुं ॾिठो त अकबर जी अखियुनि में पाणी भरिजी आयो। हुन ऑपरेशन करे उन औरत जी जान बचाए वरिती। जॾहिं उहा औरत ठीकु थी वञण वक़्तु काउंटर ते पैसा ॾियण लॻी त हुन खे उते भरिसां बीठल डॉक्टर अकबर चयो त तव्हांजो बिल मिली वियो आहे। आउं उहो ई ग़रीब छोकर आहियां जंहिंखां तव्हां न सिर्फ़ु सामान ख़रीद कयो हो पर मानी बि खाराई हुई। उन औरत खेसि दुआऊं ॾींदे चयो त पुटु शाबाश हुजई, ग़रीबनि जी मदद कंदो रहंदे त सदाईं ख़ुशि हूंदे। ॿारो, चङाई कॾहिं बि ज़ाया न थींदी आहे। असांखे घुरिजे त ग़रीबनि ऐं मिसकीननि सां हमदर्दी करियूं ऐं ओखीअ वेल उन्हनि जे कमु अचूं। अलाह ताला बि उन इंसान खे पसंदि करे थो जेको हुन जी मख़लूक़ सां प्यार ऐं हमदर्दी सां पेश अचे थो।